किफिल नाले सां हिकिड़ो शख्स हुयो। सही इब्न हिब्बान में, मुस्तदरक हाकिम में ही रिवायत आ। मदीने वाले साईं फरमायो त किफिल नाले हिकिड़ो शख्स बनी इसराईल जो कान ला यतवर्रअ मिन ज़म्बिन अमिलऊ, गुनाहन खां बचंदो न हो, हर गुनाह कंदो, बेहयाई जा कम कंदो हो, गुनाह जा कम कंदो हो। फ़अततहु इम्रअतुन फ़अताहा 60 दीनारा। हिकिड़े ॾींहुं का मजबूर औरत उन जे घर आई, चवण लगी, ए किफिल, मां मजबूर औरत आहियां, मूंखे 60 दीनारनि जी ज़रूरत आहे, 60 दीनार खपनि था, मूंखे अल्लाह वास्ते मुंहिंजी मदद कर। किफिल चयुसि 60 दीनार ॾींदो मां, पर मुंहिंजी ख्वाहिश पूरी कर। यानी उनखे ज़िना जे लाइ सॼई। औरत मजबूर हुई, लाचार हुई, उन चयो त मुंहिंजी चिंता पूरी कर, मुंहिंजी मजबूरी 60 दीनार ॾे, पोइ जीअं तूं चवंदे तीअं मां हाज़िर आहियां। 60 दीनार ॾिनई औरत, उहे 60 दीनार वठी पंहिंजे खीसे में रखिया। हाणे हिक ॿिए जे वेझो थिया, कपड़ा हिक ॿिए जे बदन खां जुदा थिया। जेॾी महिल औरत जे करीब आयो त माई ॾकण लॻी, माई जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। किफिल चयुसि त छो थी रोई? चई, रोआं थी, मूं सॼी ज़िंदगी कॾहिं गुनाह जो कमु न कयो आहे। अॼु जेकॾहिं मां ज़िना कयां, बुरो कमु कयां, मां क़यामत जे ॾियारे पंहिंजे रब जे अॻियां जवाब कहिड़ो ॾींदुसि? जॾहिं वाहिदुल क़हार रब जे साम्हूं पेश थींदुसि, अल्लाह मूंखां पुछंदो, उन वक़्तु मां कहिड़ो जवाब ॾींदुसि? मां पंहिंजे रब जे ख़ौफ़ में रोआं थी पई। किफिल जे दिल ते उन माई जे लफ़्ज़नि जो वॾो असर थियो। अल्लाह, ही औरत जे जिंदगी में हिकिड़ो भेरो गुनाह जे वेझो थी या रोए थी, मूं त सारी जिंदगी गुनाहनि में विञाए छॾी, मूं त सारी जिंदगी बुराइनि में बर्बाद करे छॾी। किफिल पोइते हटियो, कपड़ा ओढ़ियई, चवण लॻो त अॼु खां वठी तूं मुंहिंजी माउ आं, मुंहिंजी भेण आं, मां बुराई खां तौबा ताइब थियुसि। ये 60 दीनार जेके ॾिना थमाए, इहे सभु तोखे अल्लाह वास्ते ॾिनमि। पोइते हटियो, गुनाह खां पाण खे बचायई। मुंहिंजा दोस्तो, मदीने वारे साईं फरमायो, उन वक़्तु चवण लॻो, इज़हबी फलक मां आतई तोखे, जेको ॾिनो मां सो तोखे ॾेई छॾियुमि, वञ वापसि। वल्लाहि ला असी बदहू अबदहा अबदा, अल्लाह जो कसम खणी तो चवां त अॼु खां वठी गुनाह जे वेझो वरी न वेंदुसि, वरी गुनाह न कंदुसि। इहो कसम खणी पोइते हटियो आहे। फमात मिन लैलतिही, उन ई राति किफिल मरी वियो। मौत को वक्त कंहिंखे ख़बर न आहे त कंहिंजो कॾहिं मौत अचे, का ख़बर न आहे त कंहिंजे ज़िंदगी जो अंग केॾी महिल मुकमिल थियण वारो आहे। उहा ई राति का किफिल जे मौत जी हुई। जेॾी महिल किफिल मरी वियो आहे, फअस्बह मक्तूबन अला बाबिही इन्नल्लाह क़द गफ़र लिल किफिले। किफिल रात जो मरी वियो आहे, सुबुह जो टाइम आहे, उन जे दरवाज़े ते ग़ैबी कलम सां लिखजी वियो आहे त अल्लाह किफिल खे बख़्शे छॾियो, जन्नती बणाए। सुभान अल्लाह।
کہ مانو نہ لکھو ہو کہ انسان بشر نہ لکھو ہو غیبی قلم ساں انہیں جے درتے لکھ جیویو تو کفل بخش جیویو کفل جنت جو حق